ज़ैतून कुदरत जी नेमतुनि वारो सुठो मेवो। सिंध धरतीअ खे अल्लाह ताला बेशुमार नेमतुनि सां मालामाल कयो आहे। उन्हनि नेमतुनि मंझां ज़ैतून बि हिकु आहे जेको ख़ुशबूदार ऐं लाजवाब मेवो आहे, जंहिंखे सॼी दुनिया में वॾे शौक़ सां खाधो वञे थो। ज़ैतून खे उर्दू ज़बान में वरी अमरूद ऐं अंग्रेज़ीअ में गुआवा चवनि था। ज़ैतून शुरूआती दौर में मैक्सिको, उत्तर अमेरिका, ॾखण अमेरिका, कैलिफोर्निया ऐं ब्राज़ील में थींदो हो, जितां पखिड़िजी दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां गॾु नंढे खंड हिंदुस्तान ऐं सिंध पाकिस्तान में अची पहुतो। पाकिस्तान जे केतिरनि ई शहरनि में हिन मेवे जी मुख़्तलिफ़ जिन्सुनि जी पोख कामयाबीअ सां कई वञे थी, जिन में कलात, बन्नू, डेरा इस्माइल खान, फैसलाबाद ऐं सिंध जे लाड़काणे, सखर, खैरपुर मीरस, नौशरो फेरोज़, हैदराबाद शहरनि में ही मेवो कामयाबीअ सां थिए थो। पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जी भेट में ज़मीन, मौसम ऐं आबहवा जे लिहाज़ खां ज़िले लाड़काणे में ज़ैतून वॾी कामयाबीअ सां थिए थो। नओं दिल्ली मुल्तान वेंदो आहे, सादकाबाद वेंदो आहे, रहीम यार वेंदो आहे, कराची वेंदो आहे, कोटिया वेंदो आहे। पेटी वॾी साईं जेकी 800-900 रुपया आहे, ॿी 500 रुपया आहे, का 1700 आहे, का 1400 आहे। हिकु रेट न आहे, हिकु कालब न आहे, 5-4 कालब कढंदा आहियूं। हिन में साईं बीमारियूं इहे आहिनि त हिन महिल जेको आहे सो मख बि जाम अथसि। ऐं ॿियो ॿी बीमारी हिकिड़ी जेकी फैलियल आहे, कुतड़ी जूअ जेकी चइबी आहे, अछी जूअ, उहा हिनखे छॾे कान थी। कोशिशि हिननि वॾी कई आहे छॾाइण जे लाइ। कई माना साईं खे चवां कंपनियुनि मां, साईं खे चवां ऑफिसर आया आहिनि, हिते मीटिंगियूं कयूं अथऊं, वॾो कमु कयो अथऊं, पर अञा उहा बीमारी हले थी। उहा उनजी माना को बि मसइलो हल न थियो आहे। बाक़ी हाणे जेको आहे सो थधि जे हिसाब किताब सां कुझु न कुझु माना रौनक हिन फ्रूट जी सुठी थी आहे। हाणे सुठो हलंदो थो अचे, बीमारीअ खां निकितो न आहे अञा बि, पर पोइ बि माना हलंदो अचे थो। ज़ैतून मां विटामिन सी वॾे मिक़दार में हासिल थिए थी। ज़ैतून में आयरन, फास्फोरस, कैल्शियम, विटामिन ई, मादनियात मौजूदु आहिनि। नाक़िस ग़िज़ा ऐं ख़ुराकी जुज़नि जी खोट हुअण करे इंसानी जिस्म में केतिरियूं ई बीमारियूं लॻनि थियूं, पर ज़ैतून जे इस्तेमाल सां उन्हनि बीमारियुनि ते काफ़ी ज़ाब्तो आणे सघिजे थो। लाड़काणी ऐं उनजे भर वारनि इलाइक़नि में बाग़नि में जेको ज़ैतून थिए थो, उनखे गुगी चयो वञे थो, जेको खाइण में वधीक ज़ाइक़ेदार ऐं मिठा, लज़ीज़, लाजवाब थियनि था। हिन खे लोकल सिंधी लाड़काणो बि सॾिजे थो। लाड़काणे ज़िले जे नवदेरो, माहोटा, फुल वारनि इलाइक़नि में जजे अंदाज़ में पोखियो वञे थो। भाऊ चऊं था ईअं त हिन महिल असांजा कचा जेकी पॉल्यूशन बाग़ जी लॻी पई आहे, उहो बाग़ में को मालिक कमाए नथो सघे। बाग़ खे बीमारी घणी वठी वई आहे, ख़र्च बाग़नि ते वॾा आहिनि, महांग बि दौरु लॻो पियो आहे। असांखे चवां हर शइ महांगी शइ आहे, हिन करे बाग़ कमाए कान थो, मालिक नथो कमाए सघे। असांखे चवां लफड़े में पइजी थो वञे, ग़रीब माण्हू काॾे वञे। असांखे कचा सर जहिड़ो अॼोको महांगाई पियो दौरु आहे त मज़दूर जी मज़दूरी घटि आहे। हिन वक़्तु जेकी ॾियारी ठहे थी असांजी मुकमल महीने जा 13,000, जेकी ॾियारी थी ठहे 430 रुपया थी ठहे। छा आहे त हर कंहिं मालिकाना बि ख़र्च आहिनि, पर मज़दूरी तबिको जेको बि आहे खसारे में आहे, छो जो ख़र्च वधी विया आहिनि महांग पए दौर सां। हिन इलाइक़े जा ज़ैतून पाकिस्तान खां सवाइ ॿियनि ॿाहिरनि मुल्कनि जी मार्केटुनि ॾांहुं बि मोकिलिया वञनि था। ज़ैतून खाइण गर्मियुनि खां वधीक सियारे जी मुंद में पसंदि कया वेंदा आहिनि। ज़ैतून कुदरती विटामिन सां भरपूर हूंदो आहे। उन में विटामिन सी जे मिक़दार में हूंदी अथसि। उन खां अलावा ज़ैतूननि में आयरन, फास्फोरस, कैल्शियम, विटामिन डी ऐं विटामिन ई, मादनियात मौजूदु हूंदा आहिनि। नाक़िस ग़िज़ा ऐं ख़ुराक जी खोट हुअण करे इंसानी जिस्म में केतिरियूं ई बीमारियूं पैदा थियनि थियूं, पर ज़ैतून उन्हनि बीमारियुनि ते काफ़ी ज़ाब्तो आणे सघे थो। कराची, हैदराबाद, सखर ऐं खैरपुर मीरस डिवीज़न में ॿियूं जिन्सूं जहिड़ो कि माल्टो, गोलो, शिमलो खां सवाइ नंढे पैमाने ते मेहो, करेलो, वंगो, सुर्खो गोल, सफ़ेदो, चित्रीदार, रमज़ानी, अलाहाबादी, फैसलाबादी ऐं बिना ॿिज वारियूं जिन्सूं पोखियूं वञनि थियूं। जॾहिं पोरियतनि खां मालूम कयोसीं त हुननि ज़ैतून खे लॻंदड़ बीमारियुनि ऐं मौसमी तब्दीलियुनि सबबि थियल नुक़साननि बाबति पंहिंजा मुख़्तलिफ़ राया ऐं मुख़्तलिफ़ शिकायतूं पेश कयूं। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां पहिरियां इहा असां कयूं त ॿियो 3 साल आहे असांजे वणनि खे लॻल आहे बीमारी, हिन खे ज़ैतून खे जूअ जी बीमारी आहे, जंहिंजे करे असांजा बाग़ मुतासिर थिया आहिनि। ऐं ॿियो 3 साल आहे असांजी माना मज़ो न आहे रेटनि में, रोज़ीअ में। हीअ असां 3-4 क़िस्म ठाहींदा आहियूं बाबा। हीअ पहिरियों नंबर क़िस्म आहे, 1 नंबर हीअ असांजो वेंदो आहे 1700-1800 रुपया। ॿियो क़िस्म आहे 2 नंबर, उहो बि असांजो 800-900 रुपया वेंदो आहे। 3-4 क़िस्म ठाहींदा आहियूं। बहरहाल इहो आहे त माना 3 साल थी विया आहिनि हिनखे ज़ैतून खे बीमारी लॻल आहे।